दोस्तों अज एक खास दोस्त जी फरमाइश ते फारूक अहमद इंडिया को काफ़ी कमेंट्स कया हन त ही एल्बम रखियो वञे। ठीक है। सो एल्बम 15 है ऐं थरी लोकगीत आहिनि इनमें 6 गीत आहिनि तमाम भला ऐं ही लगभग 1999 जो रिलीज़ है। इन में मारवाड़ी गीत आहिनि 6 ई तंहिंमां हिकिड़ो मुंहिंजी पसंद जो कलाम है मैं तो करूँ तोसां प्यार। मतलब है कुछ सराइकी भी है, कुछ इनमें मिक्स मारवाड़ी भी है। ज़बरदस्त तरीक़े सां हैदर हिंद ही एल्बम गायो आहे। इनमें दोस्तनि जा कमेंट्स भी आहिनि उहे शामिल कयूं। फारूक अहमद लिखियो आहे त हैदर हिंद के ज़बरदस्त एल्बम है। उन खां बाद वरी ॿी कमेंट्स में लिखियो अथई त 15 एल्बम हैदर हिंद जो ॾेखारियो। उन खां पोइ बि वरी हेठों कमेंट्स कई अथई। अदा वॾी महिरबानी फारूक अहमद, कमेंट्स कयो, तव्हांजी कमेंट शामिल कंदासीं, फरमाइश भी शामिल कंदासीं। ॿिया भी दोस्त आहिनि उन्हनि जी कमेंट्स आहे। ऐं वरी कमेंट्स में लिखियो आहे फारूक अहमद महिरबानी माशाल्लाह ज़बरदस्त। उन खां पोइ वहीद अहमद पिक्चर वेरी नाइस, वॾी महिरबानियूं, लख कुर्ब। ऐं ॿिया भी कमेंट्स आहिनि। उन खां पोइ वरी फारूक अहमद जी कमेंट्स आहे माशाल्लाह ज़बरदस्त एल्बम हैदर हिंद, वहीद अहमद सुपर हिट एल्बम। वही फारूक अहमद लिखियो त मारवाड़ी एल्बम हैदर हिंद जो। ठीक आहे दादा, तव्हांजी फरमाइश पूरी थी वई। ऐं वहीद अहमद लिखियो उमराणी जो एल्बम, उनजी फरमाइश पूरी थी वई। अञा ॿी का फरमाइश कंहिं दोस्त जी आहे त उहो भी फरमाइश करे। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में को बि कलाम या कोई भी गीत शामिल न आहे। हिन में तव्हां गीत ॿुधाया वेंदा कहिड़े एल्बम कहिड़ो साल आयो आहे इन एल्बम। ऐं इन खां पोइ जेको दोस्त कमेंट्स करणु चाहे थो करे ऐं पंहिंजी फरमाइश ज़ाहिर करे। ऐं हे तव्हांखे कमु कीअं थो लॻे, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट्स पंहिंजी में राय ॾींदा त ही कमु सही आहे या न। पूरी यूट्यूब ते अहिड़ो कमु कंहिं बि न रखियो आहे जेको आउं कयां पियो कमु। त हलूं था हिन जे कलामनि ॾे। त हिन जा कलाम आहिनि 6। आउं थी सघे सही न पढ़ी सघां, बहरहाल मारवाड़ी जेके ॼाणींदा आहिनि उन्हनि जे लाइ आसान कमु आहे। ऐं पहिरियों गीत आहे जेको आहे उहो लिखियलु आहे कांगी सो। उन खां बाद ॿियो कलाम आहे मांजो परदेसी परदेस जावे। उन खां पोइ ॿियो गीत आहे ॿाझिर कजा। ऐं ही त हाणे मारवाड़ी गीत आहिनि, असांखे सम्झ खां ॿाहिरि आहिनि। उन खां पोइ ॿियो गीत आहे गाॾी रो भाड़ो दे। उहे त मां सम्झी वियुमि, मतिलबु गाॾी ते चढ़ियो आहे त उनजो किरायो ॾे। ज़बरदस्त। उन खां पोइ आख़िरी न आहे जानी अहिड़ो लिखियलु आहे गीत। उन खां पोइ आहे मैं तो करूं तोसां प्यार। हालांकि हे मारवाड़ी गीत आहिनि, असांखे पढ़ण खां ॿाहिरि आहिनि ऐं असां इन करे अबकी पढ़ूं था। ऐं दोस्तों एल्बम पूरो थी वियो आहे। ऐं जंहिं दोस्त खे वीडियो पसंदि आयो वीडियो खे लाइक ज़रूरु करे ऐं चैनल खे बि सब्सक्राइब करे ऐं कमेंट्स करे। ऐं काफ़ी दोस्त जेके यूट्यूब ते गाना ॻोल्हनि था, इलाही माण्हू खां न लभंदा आहिनि छो जो अॼुकल्ह थंबनेल जो सिस्टम लॻो पियो आहे। इन करे माण्हुनि खे ख़बर नथी पए कहिड़ो वॉल्यूम आहे कहिड़ो एल्बम आहे। तो इन करे कमु कयो आहे असां, जीअं दोस्तनि खे कलाम ॻोल्हण में आसानी थिए। 3-4 मिंट जो वीडियो आहे, ॾिसी करे पंहिंजो मतिलबु कमु आसानी सां करे सघनि था। वीडियो ॾिसी करे पाण खे मालूमात अची वेंदी।